खेन दावत ख़िताब दींदुसि। मोहतरम साईं अज़ीज़ गोपांग साहब तव्हां पाण अचनि ऐं ज़ाहिद आबरू साहब जे हिन किताब आओ त सुंदरता ॻोल्हियूं मुतलिक़ पंहिंजा वीचार असां सां वंडीनि। ज़ाहिदा, साईं नियाज़, साईं अली दोस्त आजिज़, भाई इदरीस, ॿिया सभई ईमान वारा दोस्तो, मुंहिंजी हिन मुख़्तसर तहरीर जो उनवान आहे 8 नज़्म ऐं 9 ज़ाहिदा। इतिहास लिखण थी चाहियां, हिन वार करण वारनि खे हर वार लिखण थी चाहियां। जे मुर्की मिले मूंसां, जे मुर्की मिले मूंसां, तनी रुआरियो आहे सो रोज़ लिखण थी चाहियां। मैच्योर शाइर जी इहा ख़ूबसूरती हूंदी आहे त हुनजी दाख़िलियत ख़ारिजियत खां डिस्कनेक्टेड नाहे हूंदी। हू पंहिंजे दर्द खे दुनिया ऐं दुनिया जे दुख खे पंहिंजे अंदरि महसूसु करे सघंदो आहे। शाइर जी लातालकी सियासतदान जी कमिटमेंट खां 100 भेरा सुहिणी थिए थी, जंहिंमें इश्क जो शौर थिए थो, नारे जो शोर न। ज़िंदगी चहिरनि मथां भुलिजण ऐं दोखा खाइण वारे सफ़र मुसलसल जी कथा बि आहे। ज़ाहिदा लिखे थी, ही सफ़र केॾो न दिलचस्प रहियो, चहिरनि ते भुलिजंदी ज़िंदगी आहे। ही सफ़र केॾो न दिलचस्प रहियो, चहिरनि ते भुलिजंदी ज़िंदगी आहे। हिक ई चहिरे ते कई चहिरा रहिया। माण्हू भुलिजंदो आहे, जानवर न। शींहं खे हरणी हमेशह हरणी नज़र ईंदी आहे। उहो माण्हू ई आहे जंहिंखे बघड़ भाव ऐं दश्त दोस्त महसूसु थींदो आहे। ज़ाहिदा जो हिकु नज़्म इंसानी रवैये ऐं दिलि जे वार्ताउनि जो प्रोफाइल आहे, जंहिंमें दर्द जी अहिड़ी तस्वीर छिकी वई आहे जंहिंमें दर्द ई न दांह बि नज़र अचे थी। नओं जीवन ॻोल्हियां। ज़ाहिदा जो हीउ नज़्म पढ़ंदे मूंखे पाण मथां कंहिं नज़्म हुअण जो गुमान थियणु लॻो। भला हीउ नज़्म जेकॾहिं ज़ाहिदा न लिखे हा त संदसि किताब ते कहिड़ो फ़र्क़ु पवे। लम्हे लम्हे में नओं जीवन ॻोल्हियां, नए जीवन में नई आशा ॻोल्हियां। कीअं थी वञा बीठल पाणीअ जो दुॿो, काइनात जे वहकिरे में थी वहां। साह जेको थी खणां लॻे थो नओं, हर साह में नओं जनम थी वठां। तोखे छो पई लॻां उहा साॻी, नए पल जी ॻंढ मां ख़ुदि छोड़ियां। सोच मुंहिंजीअ में नवां सिज चमकनि, हर सिज लाइ थी नई धरती ॻोल्हियां। हिन नज़्म जी तशरीह ही नज़्म पाण करे थो। हा, अलबत इहो ज़रूरु थी सघिजे थो त शाइरा ख़्वाब खपाइण लाइ न, ख़रीदण लाइ निकितल आहे। अगरि कुझु नओं आहे त पोइ दर्द बि सुठो आहे। नई मौसम, नई खुशबू, नवां पोपट, नयूं भौरियूं, नवां ख़्वाब, नयूं राहूं, नवां जज़्बा, नई हलचल, नओं खून, नई सोच, नओं सुबुह, नवाण एतिरी जो भौर खे बि भौरियूं लिखे थी। ज़ाहिदा जी किताब में शामिल पहिरें नज़्म जो क्लाइमैक्स नई सुबुह आहे। कंहिं सियासतदान जी नाहे। हीअ हिकु नई सुबुह कंहिं सियासतदान जी नाहे, हीअ हिकु शाइरा जी आहे। सियासतदान जी हुजे हा त उन में कंहिं भौरे जो ज़िक्र थियल न हुजे हा। पोपट अगरि हुजे बि हा त उहो नओं कोन हुजे हा। हीअ नवाण इस्तारनि जी नाहे, न ख़्याल जी। इज़हार जी नफ़ासत अहिड़ी जो हू हर ख़्याल ऐं हर अहसास खे नओं ॾिसणु चाहे थी। हू ॿिए नज़्म में लिखे थी, राति जी सांत में को ख़ौफ़ वरी आयो आहे, दर्द दरवाज़े खे ज़ोर सां खड़कायो आहे। पक थम एतिरी पंहिंजनि मां ई कोई रंग मटाए आयो आहे।
दर्द खे पंहिंजो लिखणु शाइरा जी ज़ात जो उहो पासो ज़ाहिर करे थो जंहिंजी हर इबारत में महबूबनि जा मुहाग लिखियल आहिनि। ज़ाहिदा पढ़ंदे मूंखे केतिरा भेरा लॻो त हीअ किताबु मूंखे पढ़े पियो। पढ़ंदे पढ़ंदे ॿई पूरा पिया थियूं आस्ते आस्ते, किताब ऐं आऊं बि। साॻे नज़्म में ज़ाहिदा चवे थी, दिलासनि जा पहिरे लिबास हर घड़ी पाण खे हुन पाण खे रीझायो आहे, हर घड़ी पाण खे हुन पाण ई रीझायो आहे। हीअ सिटूं पढ़ंदे मूंखे ओचितो यादि आयो त वाक़ई बि माण्हू ॾुखण वक़्तु न परचण वक़्तु वधीक रोअंदो आहे। परचाइण वारा असुल में रुआरण ईंदा आहिनि। आथत टाका खोलण वांगुरु हूंदी आहे, ज़ख़्म नए सिर नवां थी वेंदा आहिनि। था जियूं लम्हे में हीअ नज़्म नाहे पखीअ जी अख मां खयल ख़्वाब जो किसो आहे, सुहिणो ऐं सलीस। हूअं बि शाइरी पंहिंजी आसानी में ॾुखी हूंदी आहे ऐं ईअं न हुजे हा त ज़ाहिदा जा नज़्म ॿिके जे खोड़े वांगुरु पंहिंजी माना खां मावरा ई न हुजनि हा। ससुई खे पूर पिया तॾहिं हू लक चढ़ी हुई। ससुई जेका पूर पवण ते ॾूंगर ॾोरींदी हुई, ईअं ज़ाहिदा पूर पवण ते शाइरी लिखी आहे। उन में को बि जबर नज़र नथो अचे। शाइर पंहिंजे ई इराज़ जी अफ़शानी हूंदो आहे। हुन वटि जेको लिकल आहे उहो ई ज़ाहिर आहे, जेको मालूम आहे उहो ई नामालूम आहे। हिते ज़ाहिदा सां कुझु अहिड़ी तरह दरपेश आहे। हू सुंदरता जी तलाश में कचनि घरनि, फिटल शहरनि, कोझनि शहरनि ऐं उन्हनि सभिनी इनकारनि में ख़ूबसूरती तलाश करे थी जिते उहा नज़र नथी अचे। हुन जे शऊर जी सतही ख़ूबसूरती खे क़बूल नथी करे। कुझु टूहनि कांडेरनि में, सुकल वणनि जे टारियुनि में आव त सुंदरता ॻोल्हे। मञूं था त सुकल टारियुनि ते पोपट न आहिनि वेहंदा, पर ज़ाहिदा शाइर आहे। हू गुलनि खे टारियुनि में न, उन्हनि जे अंदर में ॻोल्हे थी। ज़ाहिदा जी शाइरी संदसि हैरानीअ जी हम उमिरि आहे। हू चवे थी, बंद बदल पका हुआ पर शहर सैलाब पोइ बि ॿोड़ियो आहे। ख़ौफ़ ऐं आस ॿई गॾु था हलनि, धार कीअं था थियनि इहो ई ॾिसणो आहे। हुअण ऐं न हुअण जे विच ते जेको लकाव मौजूदु आहे उहो ई शाइर खे नज़र ईंदो आहे। ज़ाहिदा अहिड़ी कैफ़ियत खे मथे नज़्म में जंहिं तरह बयानु कयो आहे उहो संदसि इज़हार जहिड़ो ई हैरान कंदड़ आहे। अलाए छो मूंखे ज़ाहिदा जी शाइरी पढ़ंदे सुहिणी यादि आई पए। संदसि हर ॿी सिट में हिकिड़ी छोली आहे ऐं हर ॿी छोलीअ में भुरंदड़ कचो घड़ो।